पंचायत असांजो जेको प्रोग्राम आहे उन ज़रिए इहो मैसेज इहो वञणु खपे सिंध में त जेके माण्हू इग्नोर्ड आहिनि, जेके अंडर रिप्रेज़ेंटेड उन्हनि जी नुमाइंदगी माज़ी जे आदमशुमारनि में असांखे सम्झणो पवंदो त सभ खां घटि माण्हू बीमारी में हमेशह सिम्पटम्स ॾिठा वेंदा आहिनि त हिन में ख़राबी कहिड़ी आहे, पोइ उन जे बुनियाद ते इलाजु थींदो आहे। माज़ी जे आदमशुमारनि में कहिड़ा माण्हू आहिनि जेके न आया आहिनि? माज़ी जे आदमशुमारी में औरतूं सिंधी माण्हू न ॻणायूं, सिंधी माण्हू रिवायतनि पंहिंजी औरत न ॻणाईंदो आहे। माज़ी जे आदमशुमारनि में कोली, भील, बेंगवाड़, रेबारी, बागड़ी इन्हनि ज़ातियुनि जी ॻणप न थी आहे, छाकाणि घर शुमारी जे मामले में उन्हनि जा घर आहिनि ई कोन। को वण जे हेठां चिगल खट जे हेठां वेठो आहे, को निम जे वण जे हेठां वीचारो वेठो आहे, को फुटपाथ ते वेठो आहे। माज़ी जे आदमशुमारनि में काछे मां, नारे मां, कोहिस्तान मां ऐं थर मां ॻणप कान थी आहे, उते वधीक हींअर ॻणप ते कंसंट्रेट करण जी ज़रूरत आहे। हींअर ॿोॾ आयल आहे, ॿोॾ में जेके माण्हू मुतासिर थियल आहिनि से बरपटनि वीरान में वेठल थियणी खपे त उन्हनि में बि जेके सरहंदी वारा आहिनि, विच क्लास जा आहिनि, उन्हनि जो वरी बि किथे गुज़र सफ़र आहे। पर जेकॾहिं को अक़लियती माण्हू आहे, को सिंधी हिंदू आहे, को ॿी ज़ात जो तलक आहे, को सिंधी अंडर रिप्रेज़ेंटेड सिंधी आहे, त उनखे त जाइ मिलियल ई कान्हे, उनजी ॻणप ई कान थींदी। तंहिंजे करे पहिरीं त आदमशुमारी जे हवाले सां जेके कोशिशूं पियूं थियनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे, नेशनलिस्ट, प्रोग्रेसिव, NGOs ऐं सिविल सोसाइटी, त सिंधी हिंदुनि जी उन्हनि आदमशुमारी कमेटियुनि में नुमाइंदगी ॾियो। ऐं ॿी ॻाल्हि त आदमशुमारी जे मामले में रुगो कराची जे थधियुनि होटलुनि में कॉन्फ्रेंस में मीटिंगूं न कयो, पर सिंध जे ॻोठनि में वञो। ऐं पीपुल्स पार्टी तव्हांखे एंड टाइम ते छॾे हली वई, उन मां सिंधी माण्हू सबक़ु हासिलु कनि त हीअ जेका आदमशुमारी सॼी ॻाल्हि हुई उन में प्रेस कॉन्फ्रेंसूं करे ताज हैदर आहे किथे, सिंध हुकूमत आहे किथे? सिंध हुकूमत सेंसस कमिश्नर ई मुक़ररु कोन कयो। कल्ह जेका ब्रीफिंग ॾिनी आहे, जेका KTN सॼी लाइव हलाई, उहा मूं ॾिठी। उन में जेका हबीबुल्ला खटक ऐं आसिफ बाजवा जेका सिंध असेंबली खे ब्रीफिंग ॾिनी, उहा सिंध जे जंहिं माण्हू ॾिठी हूंदी उहो छिरकिजी वियो हूंदो। उन में ॼाणायल हो, ब्रीफिंग पई थिए, सिंध असेंबली जा मेंबर वेठा आहिनि, 130 मेंबर वेठा ॾिसनि। उन में चए थो त असांजो हुन सां वास्तो ई कोन्हे त पाकिस्तानी आहे या कोन्हे, असां लाइ जेको माण्हू ईंदासीं घर शुमारी में उनजो घर हूंदो त हुनखे ॻणप कंदासीं। ऐं उन ॻणप में सवाती, काबली, कधारी माण्हू ॾेखारे, UP, CP ऐं बर्मा मां आयल माण्हू ॾेखारे, उन्हनि जी ॿी ॻाल्हि ॿोली ॼाणाए, पोइ वरी सिंध में ॾेखारींदा सिंधी ॻाल्हाइण जो तइदादु घटि आहे, ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जो तइदादु वधीक आहे। तंहिंजे करे इन ते सिंध असेंबली छा कयो ऐं पीपुल्स पार्टी जी सरकार छा कयो, ऐं पीपुल्स पार्टी जी सरकार सेंसस कमिश्नर छो कोन बि मुक़ररु करे? माज़ी में चवंदा आहियूं त ॿियनि जी हुकूमत आहे, क्यू लीग जी हुकूमत आहे, आमिर मुशरफ वेठो आहे, आमिर ज़िया वेठो आहे। हींअर पीपुल्स छा सिंध जा माण्हू इहो सम्झण में हक़ बजान पइनि त पीपुल्स पार्टी इरादतन या गैर इरादतन आदमशुमारी जे मामले में सिंधी माण्हुनि सां का मल थियण ॾियणु चाहे थी? जो सेंसस जो कमिश्नर मुक़ररु कोन पियो थिए, जो उस्ताद फ़क़ति 20,000 एन्यूमरेटर्स मुक़ररु थियल आहिनि, 5.5 करोड़ सिंध लाइ 20,000 एन्यूमरेटर्स। हैदराबाद ऐं कराची में सिंधी उस्ताद शामिल ई कोन्हनि। मीरपुर ख़ासि ऐं नवाब शाह ऐं टंडो आदम ऐं सखर जा जेके शहर आहिनि उन में शहरनि में ड्यूटियूं नान सिंधी उस्तादनि खे ॾिनियूं वियूं आहिनि। इन सॼी शइ ते नज़र रखण जी ज़रूरत आहे, इन ते आवाज़ बुलंद करण जी ज़रूरत आहे। ऐं आउं सिंधी हिंदू पंचायत खे मुबारक ॾियुसि। माना ईअं चइजे त जेका आदमशुमारी थिए थी पई, इन में जेका कंस्पायरेसी थिए थी पई सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी, उन में पीपुल्स पार्टी उन जो हिसो आहे। बिल्कुलु, कॾहिं कॾहिं अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त एक्शन्स स्पीक लाउडर देन वर्ड्स। अमल लफ़्ज़नि खां वधीक वाज़े तौर ते ॻाल्हाईंदा आहिनि ऐं नज़र ईंदा आहिनि। त मां वेठो चवां सॼो ॾींहुं त तव्हांजी मदद पियो कयां, तव्हां दावत कयो, तव्हांजे घर आया कुझु न रहियल टपड़ तव्हां खणी हलियो वञा, बयान वेठो ॾे ताज हैदर साहिबु, ज़बरदस्त ताज हैदर, क़ाइम अली शाह, बाबा असीं तयारु आहियूं, पिण जा पाॾा आहियूं, मैदान में बीठा आहियूं, ऐं सेंसस कमिश्नर आई कोन्हे। त क्रिकेट जी मैच हले ऐं चवनि मैच शुरू कयो, अंपायर हुजे ई न, अंपायर हुजे न मैच कीअं थींदी? सेंसस कमिश्नर आई कोन्हे। सिंध में आदमशुमारी आहे, वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला ऐलान कयो आहे, सेंसस कमिश्नर आई कोन्हे। सिंध जो कमिश्नर आई कोन्हे जेको सॼी सिंध मॉनिटर कंदो ऐं आदमशुमारी थी कराए पीपुल्स पार्टी। ऐं उहा मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं तलकनि में रुगो बयान ॾिनो अथनि न त असीं मुहाणनि जी ॻणप कंदासीं। ऐं KTN जे ज़रिए सवाल थो पुछां, मुहाणनि जी ॻणप करण लाइ चयो अथनि जेके ॿेड़ियूं ऐं होड़ा हूंदा उन्हनि जी ॻणप कंदासीं। मूंखे 5 होड़नि जो तफ़सील ॿुधाइनि जेके केटी बंदर ऐं शाह बंदर वटि हुननि समुंड में लाथा हुजनि, जेके अंदरि वञी होड़ा वञी, होड़ा माना ॿेड़ियूं वॾियूं, पोइ वरी ॻणप कराईंदा। हा, होड़नि ते माण्हू वेंदो ई कोन अंदरि, उहो ॻणप थींदी कीअं? असीं मुहाणनि खे बिल्कुलु ॻणप कंदासीं, असीं थरनि जी बिल्कुलु ॻणप कंदासीं। कुबे सईद खान में घणा मास्तर पहुता आहिनि, गढ़ी खैरे में घणा पहुता आहिनि, केन शाह जे कैंपुनि में घणा पहुता आहिनि, हैदराबाद जे जेके दरिया आहिनि, दड़ी मियाण, रेड़ी मियाण, इन्हनि जे आसपास घणा पहुता आहिनि, किथे बि कुझु कोन्हे।
तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे वधीक चौकस थियणु खपे, नेशनलिस्ट पार्टीज़ खे, पॉलिटिकल पार्टीज़ खे वधीक रोल प्ले करणु खपे। सिंधी मीडिया अॻु में ई सुठो प्ले रोल करे पई, अञा वधीक करणु खपे। सिंधी अख़बारुनि खे करणु खपे। सिंधी उस्ताद तंज़ीमूं ओतिरियूं फ़ाल नज़र न पियूं अचनि, उन्हनि खे वधीक फ़ाल थियणु। थैंक यू सर।